साईं मंजूर थहीम साहब जिनके पाण सदर हैदराबाद चैप्टर प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन जा आयल मोज़िज़ मेहमानन की खिदमत में आजियाणू पेश करण के लिए साईं मंजूर थहीम साहब। इंतहाई काबिल एहतराम काबिल इज़्ज़त राइटर्स आथर्स पोइट पॉलिटिकल वर्कर्स पिंडाल में वेठल मुझा सन ऑफ सॉइल धरती जा पुट भेनरूं मायरूं मां तव्हांजो घणो टाइम कोन वठंदुसि छो जो काफ़ी ऑलरेडी असां प्रोग्राम देर सां शुरू कयो उन जे लाइ पहिरीं तव्हां खां माज़रत कंदुसि छो जो त इहे कुझु अहिड़ा हालात थी विया हुआ जो हिते काफ़ी माना उस हुजण जे करे असांखे प्रोग्राम लेट करिणो पियो। मां तव्हां सभिनी दोस्तनि खे पंहिंजे प्रोग्रेसिव राइटर एसोसिएशन जे पंहिंजनि कॉमरेड्स पंहिंजनि दोस्तनि साथियुनि पारां तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार चवां थो ऐं मां भलीकार सां गॾोगॾु इहा उमेद कयां थो होप कयां थो त जीअं राइटर्स लाइक अ ब्रिज हिकिड़े पुल जो किरदारु अदा कंदा आहिनि उहे ब्रिज हूंदा आहिनि नेशन्स जे विच में माण्हुनि जे विच में कल्चर जे विच में सिविलाइज़ेशन जे विच में त जस्ट असीं हिकिड़ो ब्रिज वारो किरदारु अदा कंदासीं। ऐं साॻे वक़्तु मूं जमालदीन साहब जी जो ही कोट कयां थो त अदब बज़ाते ख़ुदि हिकिड़ी मज़ामत हूंदो आहे। असीं बयान ॾिनी के त हीअ अदब जेको आहे उहो बराए ज़िंदगी आहे या बराए जेको आहे अदब आहे इन खां बयान असीं अदब प्रोग्रेसिव राइटर एसोसिएशन अदब खे जो पंहिंजो फोकस करे थी। ऐं टीं अहम ॻाल्हि जेका चई ऐं तव्हांखां इजाज़त वठंदुसि उहा इहा आहे त असीं सभु हिक ॿिए जे लाइ अहम आहियूं क़ीमती आहियूं ऐं असीं सभु जिथे बि आहियूं पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु करे रहिया आहियूं ऐं असांखे सभिनी खे हिक ॿिए खे ऑनर ॾियणु खपे या ॻाल्हि सम्झणु खपे त हीअ ज़मीन जेका आहे न सिर्फ़ु तव्हांजी असांजी आहे पर हीअ ज़मीन वणनि जी ॿूटनि जी गुलनि जी जीतनि जी जानवरनि जी पहाड़नि जी मिठे पाणीनि जे ज़ख़ीरनि जी दरियाउनि जी ऐं ढंढुनि जी इन्हनि सभिनी जी ज़मीन आहे। असां सभिनी जो ख़्यालु कंदे अॻिते वधंदासीं ऐं सभिनी खे एहतराम ॾींदासीं सभिनी खे इज़त ॾींदासीं। ही अहम ज़िंदगी आहे ही अहम सुवालु आहे जेको अॼु जो आहे। ऐं पंहिंजे राइटर्स खां इहा उमेदु कयां थो त असां जीअं राइटर्स खे पंहिंजे कॉमरेड्स क़ाइदा खे जंहिं तरह सां ऑनर ॾियूं पिया तव्हां पंहिंजी उन स्पिरिट सां असांजी हिननि सीनियर्स जी असांजी हिननि कॉमरेड्स जी गुफ़्तगू ॿुधंदव ऐं तव्हांजे विच में वधीक टाइम कोन थो वठां असीं हिननि दोस्तनि साथियुनि खां ॿुधंदासीं ऐं असीं होपफुली जॾहिं तव्हां उथंदासीं त हिकु नए स्पिरिट सां हिकु नए अज़म सां हिकु नई जस्तजू सां जेको अॻिते वधंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जा सभिनी साथियुनि जा मां पंहिंजे कुलीग्स जेके मुंहिंजे प्रोग्रेसिव राइटर्स एसोसिएशन जा मेंबर आहिनि उहिदेदार आहिनि उन्हनि सभिनी जे तरफ़ां तव्हां सभिनी दोस्तनि खे भलीकार चवां थो। सदाईं सुराह हुजो सदाईं आबाद हुजो अलाह तव्हांखे ख़ुशि रखे।